लाड़ वाइस असांजे हिन इलाइक़े जो ज़िले बदीन जो लाड़ जो समूरी सिंध जो हिकु सगारो आवाज़ु आहे ऐं लाड़ वाइस हमेशह हितां जे माण्हुनि जे बुनियादी मसइलनि खे निर्वार कयो आहे ऐं उन जे लाइ लाड़ वाइस न्यूज़ जे जेके सरवाण आहिनि डॉक्टर दोस्त मोहम्मद चांडियो, अब्दुर रहमान समूह ऐं उनजी वॾी शानदार कारकर्दगी ऐं उन्हनि जी शानदार महिनत आहे ऐं आउं अब्दुर रहमान समय खे डॉक्टर दोस्त मोहम्मद चांडे खे समेत समूरी टीम खे ऐं जस ॾियां थो जो इन्हनि महिनत करे लाड़ वाइस खे इन हद ताईं इन दर्जे ते पहुचायो आहे जो अॼु हर माण्हू, हर नौजवान, हर बुज़ुर्ग, हर हारी पोरियत ऐं हर मकतबे फ़िक्र जो माण्हू लाड़ वाइस खे चाहे थो ऐं उन जे करे आउं तव्हां सभिनी खे गुज़ारिश कंदुसि त लाड़ वाइस सां गॾिजी पओ ऐं हीअ असांजे पंहिंजे लाड़ जो सिंध जो ज़िले बदीन जो हिकु सॻारो आवाज़ु आहे।